दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारे एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी वॾी गेम खेॾी वेंदी, मकर फ़रेब जी गेम उहा हली रही आहे जेका। दोस्तों हाणे जीअं जीअं ड्रामो ही अॻिते वधंदो, दुलाब ड्रामो इन जी हिकु वॾी अपडेट साम्हूं अचण वारी आहे, उहा साम्हूं तव्हांजे रखंदासीं। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दासी टीवी यूट्यूब चैनल खे। दोस्तों अचण वारे एपिसोड में तव्हां हिकिड़ी शइ ॾिसंदव त जेको आहे मंसूर खान जी जेका जिदोजहद आहे आख़िरकार उहा कामयाब थी वेंदी आहे, ऐं जेका मकर फ़रेब शाहनवाज़ खान जो आहे आख़िरकार उहो तबाह बर्बाद थी वेंदो आहे, ऐं होॾां अली खान बि छॾिजी वेंदो आहे, ऐं मुराद पंहिंजे भाउ वटि पहुची वेंदो आहे, ऐं जेका पकड़ियूं वेठा आहिनि उहे त उअं ई ज़लील ख़्वार थींदा। राज़नि वारनि जे ज़हन में बि आहिस्ता आहिस्ता मंसूर खान जूं ॻाल्हियूं वेंदियूं वञनि थियूं पियूं। हू सम्झनि था त मंसूर खान वाइदो जो पको आहे, भले दुश्मन या सॼण सां वाइदो कंदो त उन खे निभाईंदो आहे। शाहनवाज़ खान ईअं नाहे कंदो, शाहनवाज़ खान जे अंदर जी असांखे ख़बर नाहे। ककर वारा बि सॼो मंसूर खान ते एतबार आणींदा, ऐं पोइ हू ठाह जे लाइ बि तयारु थी वेंदा। होॾां जेको आहे मंसूर खान तमामु जल्द मिठण खे वापसि कराए छॾियो आहे, समुझ कराए छॾियो आहे, तव्हां ईअं सम्झो। ऐं पोइ हिननि जो ठाह थी वेंदो, तमामु जल्द ठाह थी वेंदो, ऐं ॿई दुनियूं भाकुर पाईंदियूं, ऐं तव्हांखे ॾिसंदव सौ ताईं ही दुलाब ड्रामो एंड थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर फॉलो ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।